जी बिल्कुल आऊं हींअर मौजूद आहियां खारोड़े में जिते PS 52 जी शानदार रैली कढी वञे। रतनौर में हिकिड़ो रतनौर ऐं छोर में अॼु जलसो आम थींदो ऐं ॿिया ॻोठ आहिनि जो मींद्रज पार आहे, सेखड़ो आहे, रुंचल आहे ऐं खोखरा पार आहे। इन्हनि जा घुमंदे ऐं 2 ॾींहं जो अॼु गश्त इन्हनि जी वॾी रैली हिकु पीपल्स पार्टी तरफ़ां कढी पई ऐं उमेदवार हिते अमीर अली शाह ऐं ॿिया अॻवान पीपल्स पार्टी हिते मौजूदु आहिनि। इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। वधीक इन्हनि जो छा चवणु आहे? रैली रखी वही है ऐं इहो जेके बि 52 जा जेके बि माण्हू आहिनि जेके पोइ शहर जा मोज़िज़ हुजनि या चाहे जेके बि थर सां वाबस्ता रखनि था, जेके बि यूसीज़ जेके आहिनि तक में जेके अचनि थियूं त उन्हनि सभिनी माण्हुनि जो साथ मिलियो आहे। ऐं इहो जेको साथ जेको आहे, इहा जेका मोहबत जेका आहे, इहो जेको कुर्ब जेको आहे ॾिसी करे सची इहो आहे त मूं वटि के लफ़्ज़ न आहिनि जेको आउं उन्हनि जो शुक्रियो अदा करे सघां। पर ज़रूरु एतिरो ज़रूरु चवंदुसि त आउं उन्हनि सभिनी माण्हुनि जी हीअ जेका मोहबत जेका आहे, कुर्ब जेको आहे, त उहो आउं इनशाला पंहिंजी ख़िदमत सां लाहींदुसि ऐं इनशाला रब जे तरफ़ां ख़ैर हुजे। इनशाला अल्लाह पाक पंहिंजो करम कंदो ऐं इनशाला असांजी जीत थींदी, पीपल्स पार्टी जी जीत थींदी इनशाला। पाकिस्तान पीपल्स पार्टी PS 52 साईं अमीर अली शाह जे हक़ में निकिती है। आवाम पुरजोश नमूने सां पाण निकिरी आयो है ऐं पंहिंजो पाण इस्तक़बाल करे पियो। उमर हितां खारोड़े खां या उमरकोट शहर, रतनौर, मेंद्रे पार, खोखरा पार खां थींदे छोर ते इख़्तिताम थींदी। इहा इनशाला उमरकोट जी तारीख़ी रैली हूंदी ऐं इन रैली सां इन माण्हुनि जे जोश जज़्बे सां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त उमरकोट जी आवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी सां केतिरी मोहबत रखे थी। शहर उमरकोट जो जेको इस्तक़बाल तव्हां पाण ॾिसंदो मीडिया वारा ऐं इनशाअल्लाह ताला थर में भिट ते इस्तक़बाल ॾिसंदो अमीर अली शाह जो ऐं न्यूज़ शोर में जलसो थींदो शाम जो। उमेदवार जो ऐं ॿियनि PP अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त असां धांधली जा जेको असां ते इल्ज़ाम हणिया हुआ आहिनि, इहो बिल्कुलु धांधली न थींदी। धांधली उहो करे जंहिंजा हिते वाउंट न हुजनि। इनशाला असांजी जीत आहे ऐं इनशाला जीत इहो असीं जेको सीट खटी ॾेखारींदासीं। नज़र समेत सिंध